ऑस्ट्रेलवी हाई कमिश्नर जो चवण आहे त कराची में छोकरिन के क्रिकेट खेडंदे ॾिसी ख़ुशी थी आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ऑस्ट्रेलवी हाई कमिश्नर जो चवण आहे त कराची में छोकरिन के क्रिकेट खेडंदे ॾिसी ख़ुशी थी आहे। असांजो मक़सद आहे त औरतुनि खे मौक़ा फराहम कया वञनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। ऑस्ट्रेलवी हाई कमिश्नर जो चवण आहे त असांजो मक़सद आहे त औरतुनि खे मौक़ा फराहम कया वञनि। तफ़सील मालूम कंदासीं। स्पोर्ट्स एंकर पर्सन मुजाहिद सोलंकी लाइन ते मौजूद आहे। जी मुजाहिद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल रोशनी, कराची में इंटर स्कूल वुमेन गर्ल्स जी क्रिकेट टूर्नामेंट हुई उनजी अॼु फाइनल थी आहे। फाइनल में आगा खान सेकेंडरी स्कूल गार्डन ऐं उन सां गॾु नासरा स्कूल कोरंगी कैंपस जी टीमूं हिक ॿिए जे साम्हूं आयूं, जंहिंमें आगा खान सेकेंडरी स्कूल कामयाबी हासिल कई। अॼु जी मैच जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान में ऑस्ट्रेलिया जो हाई कमिश्नर जेको आहे नील हाकिन्स उहो महिमान ख़ासि हुयो। हुन सां गॾु टेस्ट क्रिकेटर फवाद आलम बि शामिल हुयो। मीडिया सां ॻाल्हाईंदे जेको ऑस्ट्रेलियाई हाई कमिश्नर आहे नील हाकिन्स, उन चयो त छोकिरियुनि जे चेहरनि ते ख़ुशी ॾिसी खेसि तमामु घणी ख़ुशी थी रही आहे ऐं संदन इहा कोशिशि रही आहे त जेतिरो थी सघे दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में गर्ल्स जी स्पोर्ट्स खे हथी वठाइजे ऐं पाकिस्तान में छोकिरियुनि खे क्रिकेट खेॾंदे ॾिसी खेसि तमामु घणी ख़ुशी थी रही आहे, छाकाणि जो मुस्तक़बिल में इहे छोकिरियूं पाकिस्तान जो नालो रोशन कंदियूं। संदन चवणो त पाकिस्तान सां संदन बहितरीन लाॻापा आहिनि जिन खे वधीक मज़बूत कंदासीं। बाबर आज़म जे हवाले सां ऑस्ट्रेलियाई हाई कमिश्नर जो चवणो त बाबर आज़म जॾहिं ऑस्ट्रेलिया में क्रिकेट खेॾंदो आहे त ऑस्ट्रेलिया अवाम खे तमामु घणो पसंदि कंदो आहे ऐं हू बि ऑस्ट्रेलिया जे क्रिकेट जे मदाह जीअं बाबर आज़म जो तमामु घणो मदाह आहे। बाबर आज़म बाबति में वधीक थोरो बाबर आज़म न सिर्फ़ु इंसानु सुठो आहे पर बैटर बि तमामु बहितरीनु आहे। उन जो चवणो त पाकिस्तान में क्रिकेट जो शौक़ु तमामु घणो आहे। इहो ई सबबु आहे जो ऑस्ट्रेलिया, इंग्लैंड ऐं न्यूज़ीलैंड टीमुनि पाकिस्तान जो दौरो कयो ऐं पंहिंजी पुॼाणी वारी तकलीफ़ खां पोइ उन रांदीगरनि में इनाम तक़सीम कया, जंहिंमें टेस्ट क्रिकेटर फवाद आलम बि उन सां गॾु शामिल हुयो। जी वॾी महिरबानी नाज़रीन। स्पोर्ट्स एंकर पर्सन मुजाहिद सोलंकी तफ़सील ॾिना आहिनि।